करण जे लाइ अॻिते बि कमु करण लाइ तयारु आहियूं। पीपी जी तरफ़ों एमपी भी आहियां, हिते वेठो बि आहियां तव्हांजी मौजूदगी में। इहा उन जी पार्टी ऐं उन लीडरशिप की मेहरबानी आहे जो उन्हनि एतबार कयो। ॿियो तव्हां कंबर शहर जे अवाम जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां त जंहिं मूंखे इहा जाइ ॾिनी। जिए भुट्टो, सरदार खान सब कुछ जिए भुट्टो साईं मुंहिंजा बा। लिहाज़ा तव्हां दोस्तनि जी असांजे हितां जी गोपांग बिरादरी खास तौर मां सरदार फिदा हुसैन गोपांग साहब जी निहायत मेहरबानी जो हिते आया असां सां गॾिजी हिन पंहिंजी बिरादरी जे प्रोग्राम में इकट्ठे थिया और पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ कमु कयूं। और इंशाअल्लाह ताला जीअं हे असांजो लॾो मज़बूत थींदो थो वञे, जीअं असां इहो चऊं था त बाबा धारियनि खे मोटाईंदासीं त इंशाअल्लाह इन ज़िले में भी धारियनि खे मोटाईंदासीं। सदा जिए शहीद रानी बेनज़ीर।